मटियारी मां ख़बर ईंदा लुत पीपी रहनुमा मखदूम फ़खर ज़मान जे हिदायतुनि ते मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम मटियारी जे ताउन ऐं गुलाम अकबर भुट्टो जी सरबराही में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 44 वर्सी काशिफ हुसैन मेमून जी रिहाइशगाह ते मल्हाई वई, जंहिं में पीपी मदर विंग, पीपी यूथ विंग, पीपी लेडीज़ विंग, पीपी मिनाटी विंग, पीपी लेबर विंग सिपाफ जे ज़िले सदरनि, उहिदेदारनि ऐं वर्करनि ऐं मखदूम फ़खर ज़मान नौजवान टीम जे अॻुवाणनि वॾे अंग में शरीक थिया। तक़रीब में क़ुरान ख़्वानी करण बाद इफ्तार पार्टी पिणु कई वई। उन मौक़े ते तक़रीब जी सदारत कंदड़ MPA ऑफिस मटियारी जे कोआर्डिनेटर गुलाम अकबर भुट्टो, डॉक्टर फारूक नूपोटो, वज़ीर मेमून ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे आइटम बम ॾेई दुनिया जे मुल्कनि खां जंग करण जे बचाव लाइ तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अवाम खे शऊर ॾिनो, जेको अवाम पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाइण सेखारियो आहे। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D Wallpapers की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 031713109060। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।